अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन तअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही अजमईन। आया आसथिया में मुझा बारो चल बंभोर में पसी पहर पुनल जा नसी नेण ठरियाम गूंदर सब विसरियाम सुखन शाखां कढियूं। निहायती वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम स्टेज वाले पासे बैठल मुअज़्ज़िज़ उलमाए किराम हुफ़ाज़े किराम और जमायत जा मुअज़्ज़िज़ीन बिलखुसूस मदरसा सिबतुर राशिद गोठ उमर कहर जा इंतजामिया मीलाद कमेटी जा उए सरगरम दोस्त जन गरजी करे हिन मदरसे जे अंगण में मदीने वारे घोट जे मीलाद जो प्रोग्राम मुनाकिद कयो। वो उन्हनि में साईं अल्लामा मौलाना राज़िक ॾिनो सिकंदरी साहिब ऐं हुन जा दोस्त शागिर्द साईं मौलाना उस्ताद असमतुल्लाह सिकंदरी साहिब हुन जा शागिर्द ऐं दोस्त ॻोठ वारा जेके बि शामिल थिया आहियो हिन मीलाद जो तव्हांखे उजूरो मदीने वारो घोट ॾींदो। असां सभई गॾिजी करे इहा दुआ कंदासीं त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू तव्हांजी असांजी सॼी जमायत जी हाज़िरी दरगाह इलाही में कबूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। महफ़िल मीलाद जे हवाले सां कुरान करीम जी मशहूर मारूफ आयत मुबारका तिलावत करण जो मौक़ो नसीब थियो आहे। अवां दुआ फरमायो खुदावंदे कुद्दूस मूं गुनाहगार खे सही नमूने सां तर्जुमो ऐं तशरीह करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं इहा बि दुआ फरमायो त जो कुछ अवां जे साम्हूं बयान कयां अल्लाह से जल शानहू उनके समझण ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
अजो कोई प्रोग्राम जंहिंजो नालो आहे जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जंहिं कामिल हस्ती जे पाड़े में इमामुल आरिफीन पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी बादशाह जे पाड़े में ही प्रोग्राम मुनाकिद ऐं मुक़रर कयो वियो आहे। उन खुदा जे नेक साले मदीने वारे जे आशिक हज़रत पीर से रोज़े धनी बादशाह भी मीलाद मुस्तफ़ा के धूम धाम सां मल्हायो। असांजे तव्हांजे लाइ मीलाद शरीफ जो इहो सबूत काफ़ी आहे जो जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो अचे थो हज़रत रोज़े वारा अचण वारनि मेहमाननि खे गुलाब जे पाणी जा छंडा हणनि था ऐं पाण फरमाइनि था त बाबा असांजे ख़ुशियुनि में वॾी ख़ुशी रसूलुल्लाह जे आमद जी ख़ुशी ऐं हक़ीक़त आहे बि ईअं मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जी आमद थी त फितर जी भी खुशी नसीब थी, उज़हा जी भी खुशी नसीब थी, कदर जी भी खुशी नसीब थी, बरात जी भी खुशी नसीब थी, पर सबनी खुशियन खां वॾी खुशी आहे 12 रबीउल अव्वल। हाणे अवां सब दोस्त दिल जे हुजूर सां मुझे सोने नबी ते सलात पढ़ायो। पहिरियों तव्हांखे आयत जी माना ॿुधायां सलात वारी आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रियातिहि अजमाइन। वाकई यार थकल आयो। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से तव्हां खे मदीने वारे जे सदके खुश रखंदो। छो जो सलात शरीफ अमल ही अहिड़ो आहे जेको इनके पढ़ंदो आ सलात पढ़े तो सवाब मिले, जे सलाम पढ़े तो जवाब मिले। या खुश नसीबी या सुन्नी जी जॾहिं वो सलात पढ़े तो अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालहू जी ज़ात बाबरकात 10 दफ़ा उन जे मथां रहमतूं थो नाज़िल फरमाए ऐं 10 उन जा गुनाह बख्शजी था वञनि, 10 उन जा दर्जात बुलंद थी था वञनि। हाणे जंहिंजे हथ में तस्बीह आहे ऐं सॼो ॾींहुं मुंहिंजे महबूब जी सलात पढ़े थो पियो, ईअं सम्झो त उहो सॼो ॾींहुं अल्लाह जे रहमत ई रहमत में आहे। वडी बाबरकत इया इबादत आ। एतरे कदर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत फरमायो जदे तवा अल्लाह जे हजूर में हथ खणो दुआ तवा के घुरणी पे दुआ जी जरूरत आ त दुआ जे अव्वल में भी नबी सोहणे ते सलात पढ़ो। पंहिंजो मसलो अल्लाह जे हजूर में अर्ज कयो मुझा मौला औलाद के नेक साले फरमा, इल्म बा अमल नसीब फरमा, असां जे जिंदगी में बरकतों अता फरमा, असां के नबी सोने जी सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी नसीब फरमा, दुनिया जी भी भलाई नसीब फरमा, आखिरत जी भी भलाई नसीब फरमा। मुझे हबीब फरमायो हाणे वरी भी तव्हां सलात पढ़ो, अव्वल में भी सलात आखिर में भी सलात, वो इन दुआ के खुदा रद्द कोन कंदो आ, दुरूद जे सदके कबूले छॾींदो आहे। सोहणे फरमायो जीअं पखी के ॿ पर हूंदा आहिनि उहो परनि जे ज़रिए परवाज़ कंदो आहे, दुआ जा पर वरी मदीने वारे जी सलात आहे। ऐं तो असांखे कहिड़ो न सोहणो ॾस मिलियो आहे।
तव्हां ॾिसो स्टापन ते माण्हू फिल्म वेठा ॾिसंदा, पत्ता वेठा खेॾंदा, जुआ वेठा खेॾंदा। बाबा ईअं छो था कयो? चइसि वांदा वेठा आहियूं, ॿियो छा कयूं, कम कोन्हे, टाइम पास था कयूं। पर तो असांखे पंहिंजे मुर्शिद करीम फरमायो आहे, पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी बादशाह, 5 वक्त नमाज जा 2 वक्त कादरी तरीके जो जिक्र करे, थुली मानी खाई, गल जे हेठा हथ ॾेई सुम्ही पओ। अवां जे कब्र ऐं क़यामत जो ज़ामिन हज़रत रोज़े वारो वेठो। एड़ो उमर जे ॻोठ में कंहिं ॿिए खे ज़ामिन मिलियो आहे? अहमदपुर में एड़ो कंहिं ॿिए खे ज़ामिन मिलंदो? रिपड़ी में, बहारे में, मां त चवां थो सॼी सिंध छा पाकिस्तान, पाकिस्तान छा सॼी दुनिया एड़ो ज़ामिन कंहिंखे कोन मिलंदो जहिड़ो हसनी हुसैनी सैयद हज़रत रोज़े वारे जहिड़ो ज़ामिन तो असांखे मिलियो। पीछे रोज़े वारे फरमायो त कब्र क़यामत जो मां ज़ामिन आहियां, पर ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र तूं कजां। ऐं वरी मौजूदा मुर्शिद करीम हज़रत पीर सईं सिबतुल्लाह शाह फरमायो, फ़कीरो अगर वांदा वेठा आयो वांदा, अज वांदकाई के माण्हू विञायनि था, वांदकाई में माण्हू अल्लाह जी बेफ़रमानी कनि था, वांदकाई में माण्हू पंहिंजो वक़्तु ज़ियान कनि था। पर असांखे असांजे कामिल पीर फरमायो आहे, अगर तव्हां वांदा वेठा आहियो, पत्ता न खेॾो, जुआ न खेॾो, होटलनि ते टाइम ज़ाया न कयो, शहरनि में न वञो, वांदा वेठा आहियो त मदीने वारे घोट खे यादि कंदा रहो, सलात पढ़ंदा रहो। असांजी वांदकाई बि इबादत में, असांजो हलण बि इबादत में, असांजो सुम्हण बि इबादत में। इहो कर्म कंहिंजो आहे? मदीने वारे घोट जो आहे, पर इहो दग असांखे हज़रत रोज़े वारे बादशाह जो। सुभान अल्लाह। अञा ज़ोर में भेज पाओ। ये मोबाइल अची वियो आहे न, पूरी दुनिया हथ में मौजूद है, पूरी दुनिया। दुनिया में छा तो वहे वापरे, सजी खबर माण्हू के घर वेठे पई थी। ही माइक इन जी असल जेन्युइन अञा ॿी शइ हूंदी, हिन जी कापी थी हूंदी, नकल कापी। टेलीविजन उन जी नकल कापी अची वई, कपड़ो बोस्की चाइना जो उन जी नकल कापी अची वई, बाटा उन जी नकल कापी अची वई, एतिरे ताईं सोन जी भी नकल कापी आई आहे, सोन जी भी। अखबारनि में एडवर्टाइज आहे, 12 महीना तव्हांखे गारंटी ॾियूं था, परफ्यूम लगे, शैम्पू लगे, साबुण लगे, रंग ख़राब कोन थींदो। सोन जी भी नकल कापी आई आहे। पर मां इहो पंहिंजे ईमान जी ताक़त सां चवां थो, रब ॼाणींदो आहे 250 साल थी विया आहिनि जे नकल कापी न आई आहे त रोज़े वारे जे निज़ाम जी कान आई आहे। नौजवान तुझो भाग भलो आ जो अल्लाह ताला जल शानो ओ पीर कामिल ॾिनो आ जे जिंदगी जे 63 सालन में हिकड़ी भी रसूलुल्लाह जी सुन्नत कज़ा कान कई आ। अज ताईं न हजरत रोज़े वारे जे तरीके जी नकल कापी आई आ, न रोज़े वारे जी दरगाह जी नकल कापी आई आ, न रोज़े वारे जे जमात जी नकल कापी आई आ। जेको निज़ाम आ सजो जेन्युइन निज़ाम आ, ए जेको निज़ाम आ सजो ओरिजिनल निज़ाम आ। रुगो तो पंजन पेरन ते बीह हुर हुर तो जड़ो दलेर दुनिया में आए। नारा विलायत। तले तो ने शेर फकीर चयो आ, चवे थो नाज़ निराला नेठ असांजा, कंध न थींदा हेठ असांजा, नाज़ निराला नेठ असांजा, कंध न थींदा हेठ असांजा। ये पावर हिन उनी प्यारे जा असहुर कुनल पगारे जा।
भेज पगारा नारो असांजो मुर्शिद कलगी वारो असांजो है असा सुञातल हूं जग सारे जा सहर कुंदल पगारे कंहिंखे मिंथ न मेड़ कंदा हो को अब्दुल वहीद जे खिलाफ लिखे तो भली लिखे को मोहम्मद काशिफ जे खिलाफ लिखे तो भली लिखे को साईं शेर रोजे धनी मुफ्ती इनायतुल्लाह जे खिलाफ लिखे तो भली लिखे वो लिखी लिखी थकजी वेंदो रोजे वारे जी जमात जो शान न घटबो ऐं माण्हू इहो तरीक़ो करे ब्लैकमेल कंदा आहिनि उन माण्हू खे झुकाईंदा आहिनि पाण वटि घुराईंदा आहिनि पंहिंजा मक़सद वठंदा आहिनि असां उनखे पैगाम ॾियूं था कंहिंखे मिंथ न मेड़ कंदा हो वतन जे ख़ातिर वेड़ कंदा हो रुगो साथी हो सिक वारे जा असहुर हो पुनल पगारे है रुगो साथी हो सिक वारे जा असहुर हो पुनल पगारे जा असांखे मोहब्बत जेको ॾींदो असीं उनखे भाकुर पाए मिलंदासीं पंहिंजे पेरनि में जुती परे लाहे अची मिलंदासीं बाक़ी जेको सीनो साहींदो न अंग्रेज जी पाड़ पटण वारी वही जमात अंग्रेज के टोटा चबाइण वाली भी ही जमात है मता को मानो सुभाणे तवा के चवे तवा पंजो मौलवी साहब घुरायो उन तवा के मिलाद का अग में पंजे मुर्शिद जो गालियों बुधायो तवा उनके चेजो खुदा जो कसम असा के मिलाद जो तरीको बेसा जे मुर्शिद से अज असा जो हले छा हाल हो जे मिलाद में भी ये हालत आ सही एकड़ा मानो उठ ठायन था प्लास्टिक जा अल छा जा काबतुल्लाह शरीफ ठायन था रोज़े रसूलुल्लाह जो अक्स ठायन था वरी कंध में कपड़ो बधी उन उठन जे अग्या पुठिया घुमन था उन जे पेरन के हथ लायन था माना वो ताबूत था ठायन ए दफ बजायन था वाह मुजा रोज़े वारा तुजी जमात जो सुनो तरीको न को दफा न को ताबूता न को ताड़िया न को वाजवा न को दोला एकड़ो अल्लाह जो कुरान आ बियो मदीने वारे जो शौक अदा ये आहे न कहीं तारी का न वजाई आ कहीं दफ को न वजायो आ कहीं का ज़माने जी गाल को न कई आ जेको आयो आ उन इयो बुधायो आ त फकीरो असा ते अल्लाह जा अणगणिया एहसान जो असा के आमिना जो लाल देई छड़े अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालहु जी ज़ात बाबरकात फरमायो व इन उद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा जे करे तवा अल्लाह जे नेमतन के अल्लाह जे इनामन के गणन जी कोशिश कंदो अल्लाह पाक फरमाए तो मा रब चई तो छड्या अवा मुजा इनाम कोन गणी सगंदो कोन गणन खा मन अची वई शुमारो कौन करनो आ अखियों दिने हिकड़ो अल्लाह जो इनाम हथ दिने बियो अल्लाह जो इनाम पैर दिने टियों अल्लाह जो इनाम जिंदगी दिने चौथो अल्लाह जो इनाम रब तो फरमाए कौन गणी सगंदो उनी जे करे गणियो भी ना मुजा मौला तो गणन खा भी मना फरमाए चलिया बी जाते अल्लाह ताला फरमायो फबे अय्य आलाए रब्बिकुमा तो कज़्ज़बान पर मुझे केड़े केड़े इनाम जो इनकार कंदो छा चवंदो हिय न दिनई हिय न दिनई हिय न दिनई छा कोन दिने उमर जे गोठ वारा जे वट बच्चा ना है उन खां पुछ बच्चो केड़ी नेमत आ जे वट अख ना है त खां पुछ नूर केड़ी नेमत आ जे वट हलण जे लाए पैर ना है तन खां पुछ त पैर केड़ी नेमत आइन मानू त भलो आ पर घर में मिस्कीनी आ मोहताजी आ उन खां पुछी त इयो केड़ो इम्तिहान आ रब करीम जी ज़ात बाबरकात
ज़ात जे केड़ी केड़ी नेमत जो इनकार कंदा से मुझे अल्लाह असां खे उहे नेमतूं ॾिनियूं आहिनि जेके न असां जे कन न ॿुधियूं हुयूं न असां जे अखियूं न ॾिठियूं हुयूं उहे इनाम खुदा असां खे ॾिना अवां सोचो होंदो ही मस्जिद शरीफ ठाहियूं था जुम्मो पढ़ंदासीं दरगाह शरीफ का को शागिर्द ईंदो जुम्मो नमाज पढ़ाईंदो बांग मिलंदी भला ॿियो न त बांग ते कलमो त पढ़ंदासीं अल्लाह से अवां जे खुलूस खे ॾिसी करे फ़कीर मीर मोहम्मद जहिड़नि में ख़ुदा मणिया विधी मदरसो खुली वियो हाफ़िज़ राज़िक़ ॾिने जहिड़नि खां अल्लाह ताला कमु वरितो हाणे साईं ॿुधायो त रुगो विच में रस्तो आहे परे पासे न्याणियुनि जे मदरसे जो बि इंतज़ाम हले पियो अदा केॾो नसीब उन जो भलो आहे जंहिंजी धीउ सुबुह जो उथी अल्लाह जो क़ुरान खोले उन घर जो केॾो भाग भलो आहे जंहिंजी न्याणी सुबुह जो उथी करे चवे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम उस्ताद ते भी रहमतूं वसंदियूं पढ़ण वारे ते भी रहमतूं वसंदियूं पढ़ाइण वारे ते भी रहमतूं वसंदियूं हाणे रब छा फरमायो मुझो नेमतों गणी कौन सगंदो बेहद फरमाए थो फबिअई आलाए रब्बिकुमा तुकज़िबान मुझे नेमतन जो इनकार भी न कयो टी जाए ते अल्लाह ताला फरमाए थो मां अल्लाह जी ज़ात जो कुछ इनाम तवा के दिनो आ व अम्मा बिनेमत रब्बिका फहदिस उन इनाम के लिकायो न खोले खोले बयान कयो महबूब जेको इनाम खुदा तोखे ॾिनो आहे अदा मुंहिंजे महबूब खे इनाम थोड़ो मिलियो सुभान अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मौजूज़ो मिलियल आहे माउ जे पेट मां जेके ॿार अंधा ॼमंदा हा न हज़रत ईसा वटि खणी अचनि हथ घुमाए त सॼा सारा जंहिंखे बग जी बीमारी थी वञे कोढ़ जी बरस जी चमड़ी ख़राब थी वञे हज़रत ईसा वटि खणी अचनि हथ घुमाए चङा भला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा लठ ॾिनी बकरियूं वीचारे पियो रोशनी भी करे पियो वण खे छापो भी हणे पियो ऐं फिरौन जहिड़े पावरफुल माण्हू सां मुक़ाबिलो भी करे पियो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खुदा जो नबी आ मिठे आवाज वारो नबी आ ज़बूर जॾहिं पढ़ंदो आ पानी दरिया जो ॾखण हले थो मौज में थो हले पियो अल्लाह जो नबी भर में बीही करे ज़बूर पढ़े थो दरिया जो पानी पीजी थो वञे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे कदमनि में अची थो वञे हाणे हिकु हिकु नबीअ खे हिकु मौजूज़ो ॿ मौजूज़ा टे मौजूज़ा ख़ुदा ॾिना जॾहिं वारो तव्हांजे असांजे महबूब जो आयो अल्लाह ताला जल जलालहू मुंहिंजे महबूब जे सारे वजूद खे भी मौजूज़ो बनाए छॾियो आहे वजूद मसऊद भी मौजूज़ो आहे मुझे महबूब जो मक्को भी मौजूज़ो आ मुझे महबूब जो मदीनो भी मौजूज़ो आ मुझे महबूब जो कुरान भी मौजूज़ो आ मुझे महबूब जो फरमान भी मौजूज़ो आ मुझे महबूब जो दीन भी मौजूज़ो आ मुझे महबूब जो इस्लाम भी मौजूज़ो आ मुझे महबूब करीम इन आंगर सा लथल सिज के मोटायो इहो बि सोने नबी जो मौजूज़ो आ इन आंगरनि मंझां 1500 माण्हुनि खे पानी पियारे ढव करायो इहो बि मुंहिंजे मुस्तफा जो मौजूज़ो आहे 1450 साल गुज़री विया आहिनि हे अण ॾिठा अधरात ताईं जागनि था पिया इहो बि मुंहिंजे महबूब जो मौजूज़ो आहे अण ॾिठी मोहबत वॾी ॻाल्हि आहे ग़ुलाम नबी वीचारे चयो आहे त अण ॾिठी मोहबत में आला राज़ इलाही आहे अदा तुझी असांजी पीरान पीर दस्तगीर सां अण ॾिठी मोहबत आहे न महबूब सुभाणे वेठो आहे बगदाद शरीफ़ में असीं तां सभे चवंदा आहियूं मीरा शाह मदद कर मुंहिंजी अजी औखीअ वेर
लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ीअ दे पेर औलाद अली शेर कर का मेहर मुरीदन ते पेट में मानी पो खाईंदा आहियूं पानी पो पींदा आहियूं बच्चन सां पो मिलंदा आहियूं वॾे असुर जो थी 11 कुल पढ़ी महबूब सुभानी के न्याज़ पेश कंदा आहियूं पो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र शुरू कंदा आहियूं ऐं सिज लथे वारी नमाज़ खां पो भी 11 दफ़ा कुल पढ़ी महबूब सुभानी के न्याज़ पेश कंदा आहियूं असां भी कोन ॾिठो आहे अबे भी कोन ॾिठो आहे ॾाॾे भी दीदार कोन कयो आहे पर ॾाॾे भी दीदार कोन कयो आहे पर मोहब्बत तमाम ॾाढी आहे छाजे करे जो अणॾिठी मोहब्बत जो राज़ अल्लाह खां सवा ॿियो केर कोन थो ॼाणे बादशाह पीर सां मोहब्बत आहे इमाम हसन हुसैन सां ईअं न अञा ज़ोर में ऐं हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम सां सोने अबू बकर सिद्दीक़ सां सोने उमर फारूक सां हज़रत उस्मान गनी सां महबूब जे सभिनी सहाबा सां असांजो प्यार हज़रत रोज़े वारे सां भी मोहब्बत आहे सुभान अल्लाह बेटा इसाब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे शुक्र गॾिया सुपरी जियरे जानब यार वेठे तन जे वट में किरोड़े थिया करार धणी कर न धार पाड़ो तन पिरन खां अकीदो ईमान इहो आहे त थरन बरन में जेको वेठो आहे उहो बि मुर्शिद जी निगाह में आहे पर यार पाड़ो वरी भी पाड़ो आहे अवां खुश नसीब आहियो अवां भागन वारा आहियो जो अवां हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी जा पाड़ेसरी आहियो अवां शाह मर्दा शाह छट धणी बादशाह जा पाड़ेसरी आहियो ये न अञा ज़ोर में भेट सुभान अल्लाह है मागारे पगदार जायो कामिल कलंगीदार जायो बीन असांखे लोड़िया बस कुर्ब इहो ही किरोड़ा है बीन असांखे लोड़िया बस कुर्ब इहो ही किरोड़ा काथों खां काथे पहुंचाए द्वायो भुरी सही रंगड़ा लाए काथों खां काथे पहुंचाए द्वायो भुरी सही रंगड़ा लाए करणी न कदई मोह मोड़वा बस कुर्ब इहो ही किरोड़वा मां पढ़ियो आहे रहबर मैगजीन में भी के बे मजमून में भी तो पीर से सूरे सरदार जडे केटी में वाटर कोर्स जी वंगार रखंदा हा तडे भी काहरन फकीरन के सदाईंदा हा ओ एकड़े भेरे पान सदायो ए पान फरमायो त सभई पंहिंजे कम में लगी वञो सभई पंहिंजे कम में लगी वञो को भी हेडे असांजे तवज्जा न करे तो फकीर चवंदा या पीर सिंह बादशाह जो फरमायो आ तवज्जा केर न करे हाने दिल की झलजे ॾिसूं त सही महबूब वाला पाण छा थो करे चऊं त जॾहिं असां वो वाटर कोर्स खटियूं पिया माण्हुनि खे चेल में ताक़त हूंदी ही सीने में मुर्शिदन जो इश्क हूंदो तो इन जो निहारियो से तो असां भी कम लगल आहियूं पीसी सरदार सूरे बादशाह पान भी कम में लगा बैठा है पान भी जमायत सां गड पिया हथ वंडा आहिनि ओ फकीरो हे अवां खे अच्छी टोपी अच्छा कपड़ा फ्री में कोन मिलिया हन अवां जे वदन जो कुर्बानियूं आहिनि अज मता तवां गैरन जी सोबत में अची पंहिंजे तरीके खे कच्चो कंदा होजो तरीको न छॾजो रोज़े वारे जो तरीको नसीबन वारनि खे मिलंदो रोज़े वारे जो तरीको भाग वारनि खे मिलंदो आहे
मथा उघाड़ा न कयो, कारे रंग जा कपड़ा न पायो, बाहुन में धागा न बधो, नशा पता न कयो, जुआरिन सां यारियूं न रखियो, रोज़े वारे जा मुरीद आयो, ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ॿुधाईंदा कयो, 5 वक्त नमाज पढ़ंदा कयो, अवां जो भाग भलो आ जो वडड़न कुर्बानियूं ॾिनियूं तो असां खे रोज़े वारे जो तरीक़ो मिली वियो। हे भी अल्लाह जी नेमत आ। अल्लाह से फरमायो, मुझा महबूब मुझे इनामन के खोले खोले बयान कर। अने हबीब ते इनाम खोले बयान कया, पर तो असां के भी हुकुमात के इनाम खुदा जान लिकायो न खोले बयान कयो। हाने अचो था मौजू ते, छो जो तवां के मां तैयार करे वरतो आ, तवां के मां चुस्त करे वरतो आ, ऐ मुखे महसूस छो पे त फसुर जडे बीमार थींदो आ, उनके खाद ॾिबी आ, दवा ॾिबी आ, धण जडे बीमार थींदो आ, उनके वैक्सीन हणाए बि आ, माण्हू जडे बीमार ते कमजोर थींदो आ, उनके ताकत वारी दवा खाराए बि आ, पर अकीदो जडे कमजोर थींदो आ त कामिल पीर जे मोहब्बत वारी खुशबू ॾिबी आ, खुशबू। अरे सब खुदा जो नेमतूं आहिनि। अल्लाह से फरमायो, मुझे नेमत के खोले बयान कयो, पर फकीरो जेका वडे में वडी नेमत आ वो आमिना जो लाल आ, जेका वडे में वडी नेमत आ तो असां ते खुदा जी, वो नेमत केड़ी आ? हजरत अब्दुल्लाह जो घर आ, बीबी आमिना जी हवेली शरीफा, हजरत अब्दुल मुत्तलिब जो वेड़ो आ, रबीउल अव्वल जो महीनो आ, सूमर जी रात आ, चंद्र जी 12 तारीख आ, अप्रैल जी 20 तारीख आ, सुबह वारो टाइम आ। हजरत अब्दुल मुत्तलिब चवे थो, मां काबे शरीफ जे भर में बीठो आया, काबो पाक लुडण शुरू थी वयो, मुझे दिल में ख्याल आयो, अब्दुल मुत्तलिब का तेज हवा अची वई आ, को ज़लज़लो अची वयो आ, काबो लुडे थो पियो, काबे मजा आवाज आयो, अब्दुल मुत्तलिब ज़लज़लो कोन आयो आ, काबो किरे कोन थो, पर तुझे हवेली में हजरत अब्दुल्लाह जे घर में अल्लाह जो हबीब आयो आ, काबो सलाम थो करे, सलाम। सोना ओ महबूब अची वयो आ, जंहिंजे अचण सां अल्लाह ताला ईअं फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह जी ज़ात ईमान वारन ते एहसान कयो आ। अञा ज़ोर में सुभान अल्लाह। ईमान वारन ते एहसान आ। बी दुनिया ते अल्लाह जो एहसान कोन्हे छा? बी दुनिया भुख मरे पई छा? उघाड़ी घुमे पई छा? पंध घुमे पई छा? ईमान वारन के भी कपड़ा पातल, बिन के भी कपड़ा पातल, ईमान वारन वट भी सवारी, बिन वट भी सवारी, ईमान वारन वट भी औलाद, बिन वट भी औलाद, ईमान वारन वट भी जिंदगी, बिन वट भी जिंदगी। और रब रुगो ईअं छो फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, मां अल्लाह जो एहसान ईमान वारन ते। एहसान तो सबरी ते हुजण खपे। ओ जहाज जेके हलाइन पिया इन्हनि ते एहसान कोन्हे? करोड़पति जेके आहिनि उन्हनि ते एहसान कोन्हे? हा एहसान आहे, पर इहे जेके खुदा जा इनाम आहिनि इहे फानी आहिनि, फानी। कपड़े वारो इनाम आ, फानी आ, औलाद वारो इनाम आ, फानी आ, ज़मीन वारो इनाम आ। ॾाॾे जी ज़मीन ही अबो आयो त ॾाॾे जो नालो ई कटिजी वियो। अबे जी ज़मीन आ, पाण आयासीं, अबे जो नालो ई कटिजी वियो। पंहिंजा पुट आया, ॾाॾे जो पंहिंजो नालो ई कटिजी वेंदो। इहे सभु नेमतूं फानी आहिनि। रब चवंदो आहे, ईमान वारनि ते मुंहिंजो एहसान इहो आहे, इज़ बअस फीहिम रसूला, मां उन्हनि खे वॾे शान वारो रसूल ॾिनो आहे। मुंहिंजा मौला सां मञोसीं, असांखे तो रसूल ॾिनो आहे, तुंहिंजो असां ते एहसान आहे। 1,23,999 नबी जो आया, उन्हनि जी उम्मत ते तुंहिंजो एहसान कोन हुयो, रुगो असां ते एहसान। उन्हनि खे बि एहसान चवी हा न? हाओ अॻिते पढ़ त ख़बर पवे। उहे जेके नबी आया हा, संदे दौर जा नबी हुया,
जिले जा नबी हुया, तालके जा नबी हुया, डिवीजन जा नबी हुया, सदी यूनियन काउंसिल जा नबी हुया, सूबे जा नबी हुया, पंहिंजे वक्त जा नबी हुया। पर जेको अल्लाह जी ज़ात तो असां खे महबूब ॾिनो आयो नबियन जो भी नबी आ, रसूलन जो भी सरदार आ। मुल्क कौनैन में अंबिया ताजदार, मुल्क कौनैन में अंबिया ताजदार, और ताजदारों का आका हमारा। सुभान अल्लाह। वडे वडे आवाज़ सबसे आला वफा हमारा नबी, सबसे आला वफा। क्या खबर कितने तारे खुले छुप गए, क्या खबर कितने तारे खुले खुले और छुप गए, और ना डूबा ना डूबे हमारा नबी, सबसे आला औला हमारा नबी। जॾहिं नबियन जो सरदार ॾिनई पो मञो से त मुंहिंजा मौला तुंहिंजो वाक़ई असां ते एहसान, चओ चओ असां ते एहसान, चओ चओ असां ते अल्लाह जो एहसान आहे। हथ पेर अखियूं ॾंद ज़िंदगी औलाद धन माल मिल्कियत इहे सभु फानी आहिनि, क़ब्र में कम कोन ईंदा। क़ब्र में कम ईंदो त आमिना जो लाल कम ईंदो, क़ब्र में कम ईंदो त मिठो मोहम्मद मुस्तफ़ा करीम कम ईंदो। ऐं दुनिया में जेकॾहिं कंहिंजे लाइ सभु दर बंदि थी विया आहिनि, गुनहगारा ऐबदारा बदकारा केर बि लिफ्ट नथो कराए। अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, ओ मुंहिंजा महबूब उम्मत में ऐलान फरमा, जेकॾहिं इहे माण्हू पंहिंजे जान ते पाण ज़ुल्म करे विहल, जाऊ कतो मोहम्मद जे दरवाजे ते अचन। ये दस्तूर निरालो आ, ये कानून निरालो आ। हिते ॾोह कंदे साईं हाफ़िज़ मोहम्मद तौफ़ीक़ त साईं खां माफ़ी वठणी आ। जेकॾहिं को ग़लती कंदो साईं असमतुल्लाह जी त साईं खां माफ़ी वठंदो, ईअं न जो ग़लती करे मुंहिंजी ऐं माफ़ी वठे साईं होर अब्दुल वहीद खां। रब फरमाईंदो आहे मुंहिंजो कानून इहो आहे, ॾोह मुंहिंजा कया थी रंजायो मूंखे थी, अच मुंहिंजे मोहम्मद जे दरवाज़े। केरु आहे जेको इनकार करे त नबी जे दरवाज़े ते न मिलंदो आहे? अल्लाह चवंदो आहे मां बि ॾींदो आहियां तॾहिं बि मोहम्मद जे दरवाज़े खां ॾींदो आहियां। हबीब जे दरवाज़े ते अचे पो उते अची माफ़ी अल्लाह खां वठे, वस्तगफर लहुमुर रसूल, नबी सही उन जी सुपारिश करे। नबी सां फिटायल न हुजेसि, नबी जो गुस्ताख न हुजे, अहल बैत जो गुस्ताख न हुजे, सहाबा जो बेअदब न हुजे, कुरान जो आज़ान जो कलमे जो इनकारी न हुजे। मदीने भी आयो, दुआ भी घुरे, अल्लाह का माफ़ी भी घुरे। नबी सही चप न चोरींदो त बेड़ो कोन तरंदो। वस्तगफर लहुमुर रसूल, अल्लाह से फरमायो मुंहिंजो हबीब चप चोरींदो वेंदो, उम्मती जो बेड़ो तरंदो। ए शुक्र आहे अल्लाह जो इहो वरी तो असां ते वधीक एहसान आहे जो अल्लाह पंहिंजो महबूब ॾिनो, वरी असांखे सुञाणण वारियूं अखियूं बि ॾिनई, असांखे उन महबूब जी मोहब्बत बि ॾिनई, उन महबूब जो इश्क बि ॾिनई। हाणे हज़रत अब्दुल मुतलिब खे आवाज़ आयो, अब्दुल मुतलिब काबो किरे कोन थो, मिठड़े मोहम्मद जो सलाम थो करे। हज़रत अब्दुल मुतलिब काबे मजा निकतो आ, संदे घर आयो आ,
अज भी मुझे नबी जो वो घर मक्के में मौजूद आ। हाणे पासपोर्ट ते ज़मज़म मिलदो आ, जॾहिं आबे ज़मज़म भरींदा हुयासीं न, उहे टूटियूं अञा मौजूद आहिनि। काबे शरीफ़ का मुझे ख्याल में ओभारियों पासो आहे, उते ज़मज़म जी एतरी जगह ठहियल आहे जेतिरो तव्हांजो पिंड हाल आहे। हिन में टूटियूं लॻल आहिनि, उन टूटियुनि जे भर में उहा डबल स्टोरी जाइ मौजूद आहे, जंहिंजो नालो आहे मौलिदुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे उनखे लाइब्रेरी जो नालो ॾिनो वियो आहे, पर उहा रसूलुल्लाह जी जाइ विलादत आहे। महबूब जे विलादत वारी जाइ अॼु बि मौजूद आहे। दुश्मननि जा उहे प्लानिंग ठाहिण वारियूं जायूं तबाह ऐं ख़तम थी वयूं। हज़रत अब्दुल मुतलिब चवे थो, आयो आहियां घर जे दरवाज़े ते कड़ो खड़कायां थो, कड़ो खुलंदो केरु खोलींदो, कड़ो जो खड़कायमि बीबी आमिना कड़ो खोलियो आहे। मूं चयो अम्मा आमिना दे त ख़बर एडी हुबगार छाजी आहे, एडी सुरहान छाजी आहे, एडी खुशबू छाजी आहे, हे एडो मज़ो लॻो पियो आहे, इहो छाजो आहे। अम्मा आमिना चवे थी, ओ सोना अब्दुल मुतलिब तोखे मुबारक हुजे, मुंहिंजे पेट में जेको मिठड़ो मुस्तफ़ा करीम हुयो उनजी आमद थी वई आहे। अम्मा जेके दुनिया जूं मायूं हूंदियूं आहिनि उनखे ॿार थींदो आहे, 40 ॾींहं उथंदियूं कोन आहिनि, 20 ॾींहं पासो कोन मोड़ींदियूं आहिनि। तूं चवे थी महबूब बि ॼायो आहे, वरी उथी दरवाज़ो बि खोले थी। अम्मा आमिना चवे थी, ओ सोना अब्दुल मुतलिब दुनिया जे मायनि खे पुट ॼमंदो आहे, दुनिया जे मायनि खे धीउ ॼमंदी आहे, पर जे मूंखां पुछे थो, मां आमिना चवां थी ख़रज मिन्नी नूर, मुंहिंजे पाक पेट मजां मिठे मोहम्मद जो नूर आयो आहे। नूर आयो आहे, पोइ नूर ईंदो आहे त सुरहान थींदी आहे। नूर आयो तॾहिं अवां हिकु ॿिनि दोस्तनि खे सॾे करे चयो, झूमी झूमी गुल बरसायो, विख विख ते खुशबू खिंडायो, झूमी झूमी गुल बरसायो, विख विख ते खुशबू खिंडायो। अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी है, अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी। उमर कहर जे गोठ वारो ठरो था या बरो था, ख़बर त पवे न। हमरा वियो कंहिं वटि महिमान थी, पोइ चाह जो कोप करे वो बसी सूधो कोप ॾिनो। 2-3 ॼणा ॿिया हा, हिकिड़नि कोप सिधो रखियो, पी करे वांदो कोप, ॿियनि वरी कोप मथां ऊंधो करे छॾियो, हिकिड़े वरी छा कयो त बसी जे मथां कोप पासीरो रखी छॾे, न सिधो न ऊंधो। हुन चयोसि तूं इहो विच ते कोप रखियो आहे, चइसि पाण सम्झी वञो अञा चाह कुझु खपे थी। हाणे तव्हांखे जेकॾहिं अञा इहे इश्क वारियूं ॻाल्हियूं मोहबत वारियूं ॻाल्हियूं खपनि त दिलि खोले चओ सुभाणे मुर्गी ॾियो हिक ॿिए खे वधायूं, ख़ैर साहिल ख़ुशहालियूं आयूं, मुर्गी ॾियो हिक ॿिए खे वधायूं, ख़ैर साहिल ख़ुशहालियूं आयूं। हुई घुर्ज घणी, हुई घुर्ज घणी गम टाल जी, अम्मा आमिना जे लाल जी। ॾाढी घुर्ज हुई माण्हुनि खे, माल थकी विया हा, जबल सुकी विया हा, पाणी मुल्क में कोन हो, माण्हू वीचारा परेशान हा। जंहिं राति सुहिणो हबीब ॼायो, अहिड़ी बरकत वारी बरसात पई, राते राति गाह फुटी वियो, राते राति जबल सावा थी विया, राते राति बीमारनि खे तंदुरुस्ती मिली वई। अरब जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, अरब जो इलाइक़ो, अल्लाह क़ुरान में चवे थो, चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला क़ुरान पाक में पंहिंजो तआरुफ़ कराईंदो आहे, तबारकल्लज़ी
बरकत वारी ज़ात अल्लाह जी आ केड़ी बरकत बेयदिल मुल्को जंहिंजे हथ में जहानन जी बादशाही आ बाकी जेके बादशाहियूं आहिनि ठगिया दोखवा कूड़ा केतरा आया मुशरफ परवेज़ खां वठी करे लियाकत अली खान ताईं अज ताईं इहो जाया कोन हुया त नालो भी कोन हुयो गुज़ारे वया त नालो भी कोने को रब चवंदो आहे अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन बादशाहन जो बादशाह मुझो रब रब चवंदो आहे तबारकल्लज़ी बरकत वारी ज़ात अल्लाह जी आ जंहिंजे हथ पाक में जहानन जी बादशाही आ रब जे हथ में बादशाही आ हिकड़न के मीलाद मजा उथण कोन थो दे बिन के अंदर अचण कोन थो दे हिनन के साईं असमतुल्लाह जोर सां वठी कोन आयो फकीर मीर मोहम्मद जोर सां वठी कोन आयो ऐं बिन के साईं राज के दिनो झले कोन आयो त न अचजो हे उन यार जी वंडा आते हैं वही जिनको सरकार बुलाने अमा जे पाड़े में बियूं कौमा भी होंदियूं मसलन फर्ज कयो साईं कौम जो जूणो आ साईं कौम जो पहोड़ा साईं सुमरो आ साईं महेसर आ इन जी शादी हुजे भक्त हुजे वडो को सड हुजे तवा के कांड न हुजे तवा विंदो भले घर गड हुजे रे कांढिया कोन वेंदा हो अदा पो महबूब जे मीलाद में आया हूं तो रे कांढिया कोन आया हूं रसूलुल्लाह सा के कांड दे बुलाया आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं उन न अचण वाला पंहिंजे नसीब ते गौर कजा तोखे नबी कांड हले छो कोन दिनी तोखे छो कांड में लाड़ियो आ मता का गलती हुजे वो गलती दुरुस्त कर महबूब जे मीलाद में इंदो कर इन मीलाद में जो को इंदो आ वो रहमत सा झोलियों भरे अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी बरकत वाली ज़ात अल्लाह जिया बेयदिल मुल्को जंहिंजे हथ में जहानन जी बादशाही आ बेहद अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी बरकत वाली ज़ात अल्लाह जिया केड़ी बरकत नज़लल फुरकान अला अब्दिही जे कुरान पाक के पंहिंजे महबूब मुस्तफा करीम ते नाज़िल फरमायो आ लियकून लिल आलमीन नज़ीरा जी मुझो मोहम्मद करीम आलमीन खे ड्रेजारे अल्लाह जे अज़ाब खां टी जाते अल्लाह ताला फरमायो सुबहानल्लज़ी पाक आहे ज़ात अल्लाह जी किए पाक असरा बिअब्दिही सैर कराए पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा रात जे थोड़े हिस्से में हरम वारी मस्जिद खां बैतुल मक़दस वारी मस्जिद ताईं चौथी जाए ते अल्लाह ताला फरमायो हुवल्लज़ी वो अल्लाह केड़ो अरसल रसूलहु बिल हुदा जय पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के हिदायत बनाए मोकलियो अल्लाह पंहिंजो तारुफ कराए थो नबी जो नालो ॾेई करे हुवल्लज़ी वो अल्लाह अरसल रसूलहु जय पंहिंजे खास महबूब मुस्तफा करीम के मोकलियो हिदायत बनाए करे मोकले ये न चइजो त महबूब 40 सालन जा थिया पो नबूवत जो ऐलान कयूं पो वनी खलकत में सुधारो आयो सच करे पुछो तो मुझो महबूब जमंदे जाम हुजूर फरमायो हिकड़े हंद पान फरमाए मां अम्मा जे पाक पेट में हुयुस ऐं लोहे महफूज में जेको कलम हलंदो हो उन कलम जे कत मंझा निब मंझा जेको चिरड़ाट जो आवाज निकरंदो हो वो भी मां मोहम्मद करीम बुधंदो अदा लोहे महफूज हिता ही आसमान 500 साल जो बंदा उनी जी थोल 500 साल जो बंदा खला 500 साल जो बंदा ये अर्श का मथे वो लोह कलम कुर्सी रखला हजारन सालन जो पंधा तुले लेखे तवा खणी ये तजुर्बो कयो हेडे हजारन सालन जो पंध
हेॾे तव्हां जिद्दे मंझां जहाज़ में चढ़ी मैप खोलींदो कराची मंझां त जिद्दो टोटल 2500 किलोमीटर आहे 500 मदीनो शरीफ 3000 किलोमीटर मुझो महबूब तो फरमाए त उहे कलम वारा आवाज़ मां मोहम्मद करीम ॿुधां थो पोइ सुन्नी जेको मीलाद वलाइनि था इहो मुझो महबूब ॿुधंदो या कोन ॿुधंदो बि सही क़ुरान तो चवे ॾिसंदो बि सही साईं क़ुरान चवे हा चवंदो बाबा छो न चवंदो क़ुरान तो सॼो आहे रसूलुल्लाह जे शान में अल्लाह ताला फरमायो पंहिंजे महबूब खे वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम ओ मुंहिंजा महबूब अर्श जे चौधारी जेके मलाइक घुमनि था उन्हनि मलाइकनि खे तूं मोहम्मद करीम ॾिसे थो जे चओ था नबी असां जहिड़ो आहे ॿुधायो कुल्हनि वारा मलाइक ॾिसो था मञणो त आहे मुनकिर किरामन कातिबीन वेठा आहिनि भलाई बुराई लिखनि पिया इनकार केर बि न कंदो इकरार करणो आहे ॿ मलाइक वेठा आहिनि कांहरनि जे ॻोठ जो आमदपुर जो रिपड़ी जो बहारे जो ठेड़ी जो खैरपुर जो किथों जो भी को हिकिड़ो माण्हू सीने ते हथ हणे त मां मलाइक ॾिठा आहिनि केर बि कोन चवंदो मां मलाइक ॾिठा आहिनि रब चवंदो आहे वतरल मलाइकत ओ मुंहिंजा महबूब तूं मुस्तफा करीम ही मलाइक त ॾिसे थो पर अर्शन वारा बि ॾिसे थो तो मञणो पवंदो मुंहिंजो महबूब मां जहिड़ो त न आहे पर 1.25 लख नबियनि जहिड़ो बि कोन्हेगा 1.25 लख नबियनि खां बि मुंहिंजो मोहम्मद करीम शान में निरालो आहे रसूलनि खां बि शान में निरालो आहे अहिड़ो वॾे शान वारो नबी ख़ुदा तो असांखे ॾिनो रब फरमायो पंहिंजे इनामनि जो ज़िक्र कयो पोइ इन हबीब जी आमद जो ज़िक्र कजे या न कजे पर दिल खोले कजे महबूब हिदायत बणिजी आयो मुझे महबूब जे आमद वारी रात अरब जो हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंजा माण्हू बाहि खे पूजींदा हुया बाहि खे आतिश परस्त हुया 10 सदियूं गुज़री वियूं हुयूं 100 साल 200 साल 300 साल 400 साल 500 साल ये 1000 साल गुज़री वियो हो उन्हनि जी बाहि परंदी रहंदी हुई काठियूं घटि कोन थींदियूं हुयूं हर को पियो काठियूं विझंदो हो बाहि पिया बारींदा हुआ पर जंहिं राति मके पाक में मुंहिंजो हबीब आयो आहे अचानक बाहि बंदि थी वई अचानक जो बाहि बंद थी इलाके वारा भजी आया पादरी राहिब वारो कर बाहि बंद थी वई आहे छा मसइलो आहे उहो चवे थो ॿियो ख़बर महीनो कहिड़ो आहे रबीउल अव्वल जो ॾींहुं कहिड़ो आहे सूमर जो तारीख़ कहिड़ी आहे 12 तारीख़ आहे पादरी चवे थो हाणे बाहि न भरंदी छो न भरंदी जे तौरात में लिखियल आहे ज़बूर में लिखियल आहे इंजील में लिखियल आहे रबीउल अव्वल जो महीनो हूंदो 12 तारीख़ हूंदी सूमर जी रात हूंदी मके जे शहर में अल्लाह जो महबूब आखिर ज़मान नबी कुरैश खानदान में पैदा थींदो उन जी विलादत वारी रात थींदी आतिश परस्तन जी बाहि बि विस्मी वेंदी ऐं किसरा जा महल बि डरी पवंदा डरी 14 कुंगरा किसरा जी माड़ी जा उहे ज़मीन ते अची किरिया उन जे कोट में शिगाफ पइजी विया घोड़ा घोड़ा थी वई छा थियो उन्हनि जो छा थियो अल्लाह जो आखिरी नबी अची वियो आहे जंहिंजे लाइ इहे ख़ुदा जो फरमान आहे जा अल हक़ व ज़हकल बातिल मुंहिंजो महबूब करीम आयो कूड़ियूं ॻाल्हियूं सभु ख़तम थी वियूं बातिल सॼो ख़तम थी वियो इन्नल बातिल कान ज़हूका बातिल जो त कम इहो आहे उहो भॼी वेंदो आहे अदा मुंहिंजे मोहम्मद करीम खे अल्लाह हिदायत बनाए मोकिलियो
जेकॾहिं लक़द मन अल्लाह खे ॾिसूं त अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे एहसान बनाए मोकिलियो। जेकॾहिं हिन आयत खे ॾिसूं था त अल्लाह ताला फरमायो जा अल हक़, अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हक़ बनाए करे दुनिया जे जहान में मोकिलियो। जॾहिं उहो महबूब आयो वणन भी खुशी मल्हाई, पखिन भी खुशी मल्हाई, जानवरन भी खुशी मल्हाई, अल्लाह वारन भी खुशी मल्हाई, अल्लाह जे मलाइकन भी खुशी मल्हाई, वलियन सिद्दीकन शहीदन बरगुज़ीदा बारन सभनी खुशी मल्हाई। असां भी महबूब जे आमद जी खुशी मल्हायूं था जो हज़रत रोज़े धणी भी मल्हाई आहे। अॼु ताईं दरगाह पाक ते मीलाद मुस्तफ़ा जी खुशी मल्हाए पई। ऐं मुझे महबूब छटर वारे वरी केड़ो करम फरमायो आहे। तव्हां वटि इहो वॾेर को निज़ाम आहे अलाए कोन्हे। दुनिया में तव्हां ॾिसो पाण मिड़े सिंध में रहूं था, हाणे जुदा थिया आहियूं, असांजो घोटकी ज़िलो थियो आहे न, त काफ़ी साल असां बि सखर ज़िले में हुयासीं। चओ त ॿने शरीक आहियूं पाण। मुल्क जे वॾेरनि, सरदारनि, पीरनि, अमीरनि सभिनी जो ज़हन इहो आहे त असांजा फॉलोअर जेके आहिनि उहे जाहिल हुजनि, असांजा फॉलोअर जेके आहिनि उहे ग़रीब हुजनि, असांजा फॉलोअर सदाईं पाण में विढ़ियल हुजनि, माना मञण वारा सदाईं पाण में विढ़ियल हुजनि, असांजी टीसी पिया कढनि। इहो वाहिद पीर पागारो आहे जंहिं चयो आहे त मूंखे मञण वारा अञा अॻिते हुजनि। हाफ़िज़ थियनि, कारी थियनि, मौलवी थियनि, मुफ्ती थियनि, शेर मुस्तफ़ा थियनि, शेर रोज़े धणी थियनि, मुफ़स्सिर थियनि, मुहद्दिस थियनि, एक महीने में कुरान याद करण वारा थियनि, कब्रनि मंझां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करण वारा थियनि, कर्नल थियनि, एसपी थियनि, आईजी थियनि। पीर सिंह सरदार फरमाईंदा हुआ अगर तव्हां ग़रीब आहियो, ख़र्चो नथा भरे सघो, पंहिंजा ॿार दरगाह ते पुॼायो, दरगाह उनजो ख़र्चो भरींदो। दरगाह शरीफ जे ख़र्चे ते उनखे पढ़ायो वेंदो। ऐं दुनिया ॾिठो मोहम्मद आरब जहिड़ा एसपी बणिजी विया, ये रोज़े धड़ी जा फकीर थई। मुफ्ती मोहम्मद रहीम जहिड़ा अल्लाह जा कामिल बणिजी विया। माण्हू ॾिसण ईंदा आहिनि, चेहरो ॾिसण ईंदा आहिनि, उहा पेशानी कहिड़ी आहे जंहिं ते छटर धणी सरदार बोसा ॾिना आहिनि। माण्हू हिकिड़े शख़्स मूंखां पुछो तव्हां पंहिंजे मुर्शिद जी का करामत ॿुधायो। मां चयो बाबा असां करामत जे बजाए कमु कंदा आहियूं। जामिया राशिदी आहे, उनजूं ब्रांचूं आहिनि, उनजा मदरसा आहिनि, उनजा उस्ताद आहिनि, थरनि बरनि में तव्हांखे कारी हाफ़िज़ मिलंदा। पर तोखे मां करामत बि ॿुधायां, चवे त पीर साईं जी ॿुधायां, चए त पीर साईं जे मुरीद जी ॿुधायां। चएसि पीर साईं जे मुरीद जी भला ॿुधायो। मां जो पीर साईं जो मुरीद आहे, कौम जो खोसो आहे, रहंदड़ ओस्ते मोहम्मद जो आहे, चौकी पार जो ख़लीफ़ो आहे, दरगाह शरीफ जी मस्जिद जो पेश इमाम आहे, असांजो उस्ताद आहे, मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी नालो आहे। 27 ॾींहनि में हुन क़ुरान जा 3 सिपारा। चएसि 8 ॾींहं मां तव्हां सां राब्तो कंदुसि। मूंखे चए मुंहिंजो 8 न तोखे 16 ॾींहं। तस्दीक कर, असां हवा में फैर करण वारा कोन आहियूं, असां वटि सबूत आहे हर ॻाल्हि। 8 ॾींहं मूंखे फ़ोन कयईं, साईं तव्हां जेका ॻाल्हि कई उहा त बिल्कुलु सोन जहिड़ी सची आहे, पर हाणे मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयो, मूंसां गॾु हलो इन हस्ती जो दीदार कराए। मां चयो मां त तोखे छा ॿुधायां। असां जॾहिं हदीस शरीफ़ पढ़ंदा हुआसीं त 17 ॼणा हुआसीं साईं, 4-5 ॿिया बिरांचनि जा अची विया, 2-3 माण्हू साईं मोहम्मद इस्माइल जा आया, मौली मुनीर अहमद मंगी, मौली मोहम्मद यूनुस जतोई, हाफ़िज़ सरदार भान, कारी निसार जो माइट उहो, ईअं 22-23 ॼणा थी वियासीं। साईं मुफ्ती साहब जे नाश्ते में हिकिड़ी स्टील जी नंढड़ी किटली ईंदी हुई चांहि वारी, जंहिंमें फिकी चांहि जा 2-3 कोप हूंदा हुआ, ऐं संदन जूं 3 मानियूं या 2 मानियूं नाश्ते वारियूं। उन मंझां हिकिड़े कोप में चांहि विझी उन में उहा शुगर वारी गोरी विझंदा हुआ, जंहिंसां चांहि मिठी थींदी आहे। उन सां पाण नाश्तो करे पोइ तालिबनि खे फरमाईंदा हा त हाणे तव्हां हिन मंझां सभई पींदा वञो।
यो तकरीबन जेके भी हदीस पाक जो सबक पढ़िया न ये सभिनी जो यो तजुर्बो थो किटली सही चैन पंजन कोपन वारी सभई पी वञन चाहे खुटंदी काने असां जी टोली में पढ़ंदो मौलवी मोहम्मद खान ज़ात जो हाजानो हो थानो बोला खान में हाणे पढ़ाए थो कोहिस्तान में जॾहिं 8-9 छोकरनि ताईं चांहि पहुती तो उन किटली जो ढक लाथो मुफ्ती साहब पंहिंजे रिवायती अंदाज में जी झिड़क ॾींदा हा उन अंदाज में झिड़क ॾेई पाण फरमायो वॾो को बेखबर आ तोखे ख़बर न आहे त थांव जो ढक लाइण सां बरकत ख़त्म थी वेंदी आहे हाणे वञ ॾाॾे आदम खां ॿी चांहि वठी आ उहा चांहि इन सां ॻंढे पूरी कर न त पूरी कान थींदी पर जे ढक न लाही हा अगे बकान खुटंदी हुई अज बकान खुटे हा मुझो अदा इहो त पीर पागारे जे दरवाजे जे दरबारन जो कमाल आ ऐं पागारे जो ही कमाल आ खुदा जाने दुआ पागारे जे नाले खण सा मानो पंजो सिर देण जे लाए तैयार थी वेंदो मानन का पंजी औलाद नथी सुधरे पंजा पुट नथा सुधरन ये लखन मानन के रसूलुल्लाह जो दीन सिखारियो आ त पीर पागारे सिखारियो आ असां के वो कामिल मुर्शिद मिलियो आ उन जे हुकुम जी ताबेदारी कयो इन मदरसे के अन्या ताकत वठायो जेको न्याणिन जो मदरसो खुले पियो पंजो ज़कात पंजी खैरात पंजा फितरात पंजे खजन केलन जे बागन मजा 10 हिस्सो 20 हिस्सो जेको उशर जो थींदो आ उहो मरी वयल मिट माइट जो जेको इसाले सवाब जो पैसो आ उहो भी मदरसे में दियो ओए मदरसे जा तालिब पढ़ंदा अल्लाह जी जात बाबरकात तवां जन अजीज के जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाइंदो फकीरो 5 वक्त नमाज यो खुदा जो फर्ज आ कहीं भी सूरत में माफ कोने 2 वक्त ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र यो हजरत रोजे धनी जो नाज ॾिनल इन दाज जी सांभ कयो जिक्र जी पाबंदी कयो नमाज जी पाबंदी कयो कानून जा पाबंद थी रहो पाड़े वारन सा सही हलो पांजे औलाद के तालीम दियो ख्वा ओए मर्द न्याणियो हुजन या मर्द हुजन ये नसीहत उन यार जो आहिन जन पांजे बुकन सा इन जमायत के धरती का खणी आसमान ताईं पहुंचायो पीसे छट धणी बादशाह जी गाल हलंदी आ ना मुख खलीफा सोबती जेके गद रहन वारा हन उनन जे अखिन जा बंद खुली पौंदा है वो धनी बख्श फकीर साते के भी माठ न करे सकियो उनी चयो अज त अखिन जे ठार जो उनी दिल रुबा दिलदार जो आयो याद गालियो यार जो गोड़ा गलन तो प्यागड़ी है आयो याद गालियो यार जो गोड़ा गलन तो प्यागड़ी मुझे ही जो हार हो वह प्रिय जो प्यार हो सब कुछ मूले दीदार हो गोड़ा गलन तो प्यागड़ी अल्लाह ताला मुझी अवाजी सजी जमाए जी हाज़री दरगाह इलाही में कबूल मकबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।